ये सईदन जो पुरपुरज़ो मौला कबूल फरमाए। ये बाजार ॾाढी दुखी हुई। ज़मानो असां ते खिलंदो आहे न माऊं भेणूं वठी था अचनि। चाचा कॾहिं न वठी चऊं हा अगर हे बदमाश अली जी धीउनि जा हथ हीअं न ॿधाए। मरहबा 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 मां हथ न ॿधो बाबा। मां जेतिरो टाइम आहे उन टाइम जे अंदरि नौकरी थो ॾियणु चाहियां। ज़वार चवनि था शाम जी बाज़ार में हिननि बेग़ैरतनि शाम जूं नचण वारियूं औरतूं। मां जुमिला पढ़ां जुमिलो चाचा चवनि था उलमा था लिखनि अली जी धीअरूं हलनि हा बदमाश औरतूं नचनि हा। है माफ़ी ॾिजो जेतिरा सैयद हो यार मूंखे माफ़ी ॾिजो मां रिवायत पढ़णु थो चाहियां। चाचा नचण वारियूं औरतूं नचनि हा अली जी धीअरूं हलनि हा। नवी त चवनि था हिकु मोड़ ते नचण वारनि औरतूं नचण था इनकार कयो। ये बदमाश चवनि था तव्हांजो कमु नचण आहे नचो छो नचो। औरतूं चवनि थियूं हीअ उहा जॻह आहे जिथे असांखे शर्म थो अचे। ओ बबुले वारो जिथे नचण वारनि खे शर्म पियो अचे बग़ैर चादर जे अली जी धीअ सां या लहरा असां हिननि जी मुकान क़बूल फरमा। थी वई मुंहिंजे हिसे जी नौकरी। बसि हिकिड़ो जुमिलो ॿियो ॿुध मां भेण कयां। भाइर माराए पुट माराए ज़वार उन जगह ते पहुती जिथे अचण जे लाइक़ है। सुल्तान ज़ाकिरीन अहमद भट्टी मरहूम चईंदो हो अल्लाह अली के धीअरूं न ॾे। मोमिन चवंदा मौला जा मदह ख़ान अहिड़ी दुआ छो थो घुरे। चईंदो जे अल्लाह अली के धीअरूं ॾे हा त पोइ अली जी धीअ जी जुती बि शाम न अचे। मरहबा 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 मौला पुरज़ो क़बूल करे। चाचा चवनि था हिन कमीने तख़्त ते शराबी विहारिया। हुसैन जो नंढड़ो ज़ाकिरा ज़ाकिरी मञण लाइ अॼु हेॾे मजमे में अपील थो कयां। अली वली अल्लाह पढ़ण वारा कॾहिं भुलिजी शराब न पीअ। चाचा हिन शराब जी वजह सां ज़ैनब नव तलाक। मरहबा मरहबा उन थकण वारी क़ौम। मरहबा मुक़ायम हिकिड़ो जुमिलो ॿियो ॿुध। चाचा 9 तलाकनि खां पोइ हिन कमीने तख़्त ते चयो हिननि में ज़ैनब खे वरी वञा यार असां जुमिलो न ॿुधूं आहे। जुमिलो जेके सैन फिजा के रोइण आया मां दुख तो पण चाहे सैन जो शहादत न दुख अज़ादारो अल्लाह गवाह। ज़ालिम चतो जेका ज़ईफा न बैठी आ जेका सफेद वार इन जे पोया अली जी धीआ। ज़ालिम चतो वने न ज़ईफा के हटा चतो एडो मारियो पर हटे न। ज़ालिम चतो मुझे सामू को लोह जो ताज़ियानो खणो। माफ़ी ॾिजो यार माफ़ी ॾिजो अज़ादार जो दिल नरम हूंदो आहे। चाचा हिन ज़ालिम लोह जो ताज़ियानो खणी उते आयो जिथे जनाब फिजा। ज़ालिम चतो हथ न त मां ज़ुल्म कंदो मैं जेती मां हिन ॾींहं लाइ त मोहम्मद खां ज़िंदगी घुरी आहे। चेती ज़ालिम तूं ज़ुल्म कर तूं ज़ुल्म आज़मा मां फिजा सबर आज़मायां। अल्लाह जाने जवानो पहिरियों ताज़ियानो लॻो या लहरा अज़ादारो ॿियो ताज़ियानो लॻो। चाचा टियों ताज़ियानो लॻो फिजा जो ख़ून ॿाहिरि आयो। मरहबा 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 हौसलो बाबा हौसलो। अज़ादारो जीअं जो इहो ख़ून ज़वार अली जी धीअ जे क़दमनि ते लॻो। रोई चेती अम्मा हटी वञ मुंहिंजो नानो राज़ी। मरहबा 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 ये कूकू वाला कब्र ज़हरा पे पूजा भाई मां लख दफ़ादार आवाज़ आयो अम्मा हटी वञ मुंहिंजो बाबो राज़ी। अम्मा हटी वञ मुंहिंजी मां राज़ी। अज़ादारो फिजा कोई जवाब न ॾिनो। ललमा त चवनि अली जी धीअ लहजो बदलायो। रोई चेती अम्मा हटी वञ मां ज़ैनब थी चवां। बोले वारो ज़ैनब जो नालो आयो। फिजा के पंहिंजा दर्द भुलिजी विया। रोई रोई चेती ऊंचो न ॻाल्हा पे लोग शराब मातम करना चाहेगा तुझे मतलब है पे लोग शराब हाय पी दे। लाख दफा ज़वार हे करबला बा यार हे करबला बा। अच्छा हे जेके रो था इन ज़वार मजलिस में दुआ तो घुरा ओ मुझा अल्लाह हे जेके मातम था कराना जेके हाय था कराना सजाद जे ज़ख्मन जो वास्तो थई ओसी ताईं मौत न दी जान जैसी ताईं हुआ जान सी जन जाके ज़ैनब वे या लहरा आसैन मुकान कबूल फरमा। ज़वार ज़ाकिरी नाए मन रहनी हिकिड़ो जुमिलो अञा पढ़ां मां मां बणजी आई न ज़वार फिजा जुमिलो इहो आहे मां बणजी छाई कट जुमिलो पढ़ां। मां बणजी आई न फिजा दरबार में हथ अदा कयईं दरबार में निगाह मारे न केतिरा हबशी नज़र आया।
हाय हाय हकल करे चेती हबशियो तांजी गैरत कादे भैया हाय हाय चाचा एक चिट्टी डाली यारो हबशिया जे तो बीबी असानी कौम के ललकारन वाली तू केरा फरमाए थी मुखे छाड़ का था तो अचे बीबी हबश का तुझे बादशाह जो नालो बीबी अस्कबोश जियरो या दुनिया छड़ेओ बीबी दुनिया छड़ेओ उन जो कोई पुट बीबी पुट न हो एक धिया भैया जेका तख्त ते जुती रखी पाण मदीने वारन जी नौकरानी कंदिया रोई जेती अगर उहा मेमुना हिन दरबार में मिले सुजाने हाय हाय मातम कर अल्लाह गवाह जवानो हबशी जे को अल्लाह मानकार काथे नजिस दरबार काथे सहारा पढ़ा जुमलो जेके मातमी हो चाचा खुदा गवाह फरी दरबार में फिजावार हाय हकल करे जेदी सुनाना हुआ मेमुना मावा याद है पढ़ा वो जुमलो जेते भेण बाज मोहर लगला अल्लाह जाने जवानो हबशी तलवार कढी जे तो जे उआ मेमुनावा तो गर्दन झुका मां तोखे कत्ल कया फिजा जो आवाज आयो मुके जो कत्ल तो करे मुंह जो जुर्म हबशी तो चाहे अगर सहरा जो घर न छदे आज हिन दरबार न हो आए उचोरनी फिजा रोई जदी कन पोते कर दरबार जजाना या जहरा ओ दरबार जजाना मरहबा ज़वार काइदा हिकड़ो जुमलो आखिरी पढ़ा कुरान जो कसम मोरी ज़वार ज़ाकरी में इन खबदी को दुखियो जुमलो आहे चाचा उलमा लख दफा चाचा जमा उलमा था चवन अज़ादारो हबशी सिपाही तलवारों कढियो तख्त जो पोड़ियो चढ़िया हकल करे चवन था यजीद हाने पंज सिपाही के रोक फिजा के कोई न मारे हाय हाय अल्लाह करे समझाए सका यजीद जे तो हबशियो इन ज़ईफा जी वकालत छोथा जेके हाथ में मातम जी लकीरा इन ज़ईफा जी वकालत छोथा कयो हबशी दा जवानो जालिम तू हुसैन वागो हर के बेवारिस समझो रुनिया सकीना चाचे जी सांग जे हेठाया रोई रोई जेदी भई आवारिस गए सादे अच्छी करे मरीज से अल्लाह के खिताब करें जिन्हें टाइम दिया बेटा सैयद अली शरीफ जेके तासीस खाओ माते खिदमत अंजाम दे था नींदार था मुझे कबूल फरमा तौफीक़ात खैर मिज़ा फरमा आलम मोमिन जेके इनाम उनकी हिफाजत फरमा दुआ कबूल फरमा इमाम ज़मान अता फरमा सुन्नत ज़ुबूर में ताजील अता फरमा असन मोमिन में बदी भाईचारो अता फरमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم الصلاة والسلام على أبي القاسم محمد
अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल इमाम जाफ़र इब्न मुहम्मद सादिक़ वल्लाहि इन्ना अली इब्न अल हुसैन कान यअरिफ़ु अल्लज़ी यक़ूमु बैन यदैहि। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, शरीयत, यजीदियत, अहल बैत के खानदान पे पढ़ो सलवात। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मुझे घर जी मजलिस बटे बटे तवज्जो कना मौला जो जिक्र बगैर तमीज़ जे सिधो इमाम मौला जे फरमान दे सच्ची ज़बान मां सच्चो जुमलो सादिर थियो सच्चे इमाम जे नाम। सच्ची और ज़बान इमाम जाफ़र सादिक जो जुमलो सच्ची ज़बान सच्चो इमाम तुझो इमाम मुझो इमाम मुर्शिद इमाम सज्जाद ज़िलानी। तारीख़ में आहे त अबान इब्न तग़लिब मौक़ा जो टिन इमामनि जो साफ़िया टिन इमामनि जो दौर दरक कयो आहे। इमाम सज्जाद जो दौर, इमाम बाक़िर जो दौर, इमाम जाफ़र सादिक जो दौर अबान इब्न तग़लिब दरक कयो आहे। इमाम जाफ़र सादिक जे बारगाह में वेही चवनि था या इमाम इन्ना अली इब्न अल हुसैन इज़ा दख़ल फ़िस सलात ग़शिय लौनहु लौनुन आख़र। मौला सादिक जे साम्हूं अची बारगाह में दरबार में वेही टिन इमामनि जो नौकर अबान इब्न तग़लिब सिक्का सहाबी मोतबर सहाबी रिवायत में अची वञे अबान इब्न तग़लिब जी रिवायत चवंदा आहिनि जी रिवायत सची आहे, इहो सचो रावी आहे। अबान इब्न तग़लिब उहो इमाम खे चए थो मौला जॾहिं तव्हांजो ॾाॾो अली इब्न हुसैन इमाम सज्जाद निमाज़ में दाख़िल थींदा हुआ त उन वक़्तु नूर इमामत ते ख़ौफ़ इलाही तारी थी वेंदी। नूर इमामत जे रंग ते इलाही नूर अची वेंदो, ख़ौफ़ इलाही जो नूर अची वेंदो हुयो। इला ग़शिय लौनुन आख़र। पोइ मौला चयसि, मौला जाफ़र सादिक चयसि तूं छा थो चईं अबान इब्न तग़लिब? मौला इहो जेको सरनामे कलाम चयो मौला अल्लाह जो कसम खणी चयो, चईं वल्लाहि इन अली इब्न अल हुसैन कान तवज्जो कंदा कान यारिफ़ु अल्लज़ी यक़ूमु बैन यदैहि। चए थो अबान तूं छा थो चएं, छा थो तूं मूंखां पुछें? चए मुंहिंजो ॾाॾो हुसैन ॾाॾो सज्जाद अली इब्न अल हुसैन जॾहिं निमाज़ में ईंदा हुया त उनखे मारिफत हूंदी हुई, उनखे ख़बर हूंदी त मां कंहिंजे साम्हूं बीठो आहियां। चए उनखे ख़बर हूंदी हुई, उहो मारिफत इलाही रखंदा हुया, उनखे ख़बर हूंदी त मां कंहिंजे साम्हूं बीठो आहियां। ऐसी ताईं जो जॾहिं अलहमद में जॾहिं मालिक यौमुद्दीन चवंदा हुया त हिकु दफ़ो न चवंदा हुया, तकरार कंदा हुया क़यामत वारे ॾींहं जे मालिक जे साम्हूं मां बंदो आयो आहियां, क़यामत वारे ॾींहं जे मालिक जे साम्हूं मां बंदो आयो आहियां, क़यामत वारे ॾींहं जे साम्हूं मां बंदो आयो आहियां। ऐसी ताईं मौला उनखे तकरार कंदा हुया, बार बार तकरार कंदा हुया, तवज्जो कंदा। ऐसी ताईं जो साम्हूं वारे खे इहा ॼणो लॻंदो त ख़ौफ़ इलाहीअ में सज्जाद मरी न वञे। पोइ इहो सज्जाद, इहो मौला, इहो इबादत इलाही में इहो जॾहिं बीहंदा हुया त रिवायतुनि में तारीख़ में आहे त पोइ इहो बरकातूं न पढ़ंदा, चवनि था 24 कलाकनि में 1000 रकातूं पढ़ी वेंदा, 24 कलाकनि में 1000 रकातूं पढ़ी वेंदा। ऐसी ताईं जो रिवायतुनि में आहे जेकॾहिं तवज्जो हेॾे कंदा 1000 रकातूं पढ़ी
त पोइ इहो हक़ थो रखे त पोइ चवनि था त इन जे करे पोइ इनखे सुन्नीअ बि ज़ैनुल आबिदीन जेकॾहिं 24 कलाकनि में 1000 रकातूं जेको इमाम पढ़ी वञे त पोइ उनखे ज़ैनुल आबिदीन जो लुक़ब बि ज़ैनुल आबिदीन त उनखे माण्हू ज़ैनुल आबिदीन चवनि था। सलवात पढ़ो मौला जी साहब। सिर्फ़ 1000 रकातूं न मियां व अहसनहा हिकिड़ो हूंदी आहे शइ घणी पढ़ंदो आहे लेकिन ख़ुलूस घटि हूंदो आहे, हिकिड़ो ख़ुलूस थोरो हूंदो आहे, ख़ुलूस घणो हूंदो आहे, माण्हू घटि पढ़ंदो आहे। लेकिन चवनि था न हिन मौला सज्जाद में 1000 रकातूं बि पढ़ंदो ऐं आसान तरीक़े सां बि पढ़ंदो हुयो। छो न आसान तरीक़े सां पढ़े जेको 1000 रकातुनि सां गॾु अलहम्द में इय्याक नअबुदु जो एॾो तकरार करे, मालिक यौमिद्दीन जो एॾो तकरार करे, पोइ चवनि था आख़िरी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं मां घर जो बंदो आहियां तॾहिं मौला जी अञा तव्हांजी इबादत ॿुधायां, पर आख़िरी ॻाल्हि तव्हांजे ॿ लफ़्ज़ पेश करे मौला जी मुसीबत ज़िक्र कयां त इहा इबादत मौला जी कनीज़ आहे। मौला जी कनीज़ खां पुछो वियो, जीअं चइबो आहे न घर जे माण्हूअ खां पुछो त फलाणो कीअं आहे, आया त हीअं चवनि था पर घर जे माण्हू मौला जी कनीज़ आहे। पोइ उन खां पुछूं त ॿुधाए त सही त अली इब्न हुसैन जे बारे में थोरो ॿुधाए सही त कनीज़ फरमायो मुख़्तसिर ॿुधायांव या तूल में ॿुधायांव, सवली सिंधीअ में ॿ जुमिला ॿुधायांव या घणो ॿुधायांव। जेको क़ुरान नातिक़ हुजे उनजो ज़िक्र ख़तम ई न थींदो आहे, जेको 24 कलाक घर में बंदो हुजे उहो सज्जाद उनजे साम्हूं हुजे उहो उनजी तारीफ़ करण खां रुकंदो नथो रुकी सघे। उन कनीज़ जेकॾहिं मौला सज्जाद खे 24 कलाक ॾिसे, 30 ॾींहं ॾिसे, 12 कलाक ॾिसे, 12 महीना ॾिसे, कई साल ॾिसे त पोइ चई हाणे तव्हां जेकॾहिं पुछो था त जेकॾहिं पुछो था त 2 लफ़्ज़नि में ॾिसां या घणनि लफ़्ज़नि में ॿुधायां, चई पोइ 2 लफ़्ज़नि में ॿुधाए, जामे ऐं माने ॿुधाए, थोरो ऐं पूरो ॿुधाए। तवजो, थोरो ऐं पूरो ॿुधाए, खुटे बि न ऐं पूरो बि हुजे, वधियल बि न, बलीग बि हुजे, ताम बि हुजे। मां वधाइण न करे थो त जवाबु तॾहिं रासिक थींदो जॾहिं सुवाल पूरो तव्हां सम्झंदो। चई थोरो बि हुजे, पूरो बि हुजे, चई बसि पोइ मां छा तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजे आका, मुंहिंजे मौला, मुंहिंजे आका ऐं मुंहिंजे मौला जे लाइ कनीज़ थी चए त मां तव्हांजे लाइ छा ॿुधायां त सज्जाद उनखे चइबो आहे त जंहिंजे लाइ मां राति जो बिस्तर बि न विछाईंदी हुयमि, ॾींहं जे लाइ को खाधो बि पेश न कंदी हुयमि। तव्हां सम्झो ई कोन्हे, यानी जंहिंजे लाइ मां राति जो बिस्तर ई न विछाईंदी हुयमि, राति जो इबादत इलाही में हूंदो हुयो, ॾींहं जे लाइ खाधो ई तयारु न कंदी हुयमि, खाधो कंहिंजे लाइ तयारु कंदा हुयो, जेको रोज़े सां न हुजे तुंहिंजो मुंहिंजो इमाम रोज़े सां हूंदो हुयो। कुछ नबी रोअण वारा आहिनि, 5 रोअण वारा मासूम जिन में 3 नबी आहिनि, हिकु हुज्जत कुबरा आहे, हिकु हुज्जत इमाम। मां तव्हांजे आॾो हिक में नबियुनि जो ज़िक्र पेश कंदुमि, उन्हनि जो रोअण पेश कंदुमि ताकि तव्हांखे मौला सज्जाद रोअण जी अहमियत जी ख़बर पइजी, मुसीबत जी ख़बर पइजी वञे त जेकॾहिं नबी रोए पियो ऐं सज्जाद बि रोए पियो त सज्जाद जो रोअण अफ़ज़ल छो आहे, सज्जाद जो रोअण अफ़ज़ल छो आहे। चवनि था आदम रोनो, आदम रोई वियो, आदम जो रोअण भलो आहे,
अफजल आ छो जो आदम के जन्नत मां कढियो वियो आदम जन्नत लाइ रोए जन्नत ते रोण भलो आहे लेकिन तुझो मुझो मौला सज्जाद वारिस आदम ते रोए पियो जनाब हुसैन ते रोए पियो तवज्जो कंदा इहो हिकु नबी आहे ॿियो नबी आहे जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जनाब यूसुफ अलैहिस्सलाम जनाब याकूब ते रुना एतिरो रुना पीउ जे फिराक में चवनि था रोए कैद में जॾहिं रोअण लॻो न त पोइ कैदी चवणु लॻसि ऐं यूसुफ हाणे कैद में या ॾींहुं रो या राति रो अरबाब